लाहौर में हिकिड़ो ग्वालो हुयो, ग्वालो सम्झो था नी, ॾोहो जेको माल ॾोहंदो आहे, मेंहियूं ॾगियूं। उन ग्वाले खे अचे दिल में बैतुल्ला जी मोहब्बत रोज़े रसूल जी सिक सतायो। माण्हुनि खां पुछा पियो करे त मके कीअं वञिबो, मदीने कीअं पहुचबो। चऊं बाबा लाहौर स्टेशन खां ट्रेन में वेहबो, कराची कैंट स्टेशन लहबो, उतों वरी टांगा खणंदा मदीनतुल हुजाज पहुचाईंदा, उतों वरी सफ़ीन जहाज़ आहे उन में चढ़बो जेको जिद्दे पहुचाईंदो, जिद्दे खां मको, मके खां मदीनो। उहो लाहौर जो ग्वालो बिना पैसे जे, बिना पासपोर्ट ऐं शनाख्ती कार्ड जे अॼु लाहौर जे स्टेशन ते पहुतो। जेके ट्रेन में वेहनि चवेनि यार मां मके वेंदुसि, मदीने वेंदुसि, माण्हुनि जो त ई चरियो आहे। 2 ॾींहं 3 ॾींहं त उते पे स्टेशन ते घुमियो फिरियो, केरु खणेसि ई न हिनखे, न टिकेट जा पैसा, न पासपोर्ट, न शनाख्ती कार्ड। 3 ॾींहनि खां बाद हिकिड़े टीटी खे रहम अची वियो, चईंसि पोएं गाॾे में वेहो, कराचीअ ताईं मां पहुचायईं थो, अॻिते रब मालिक बिना पैसे जे मानी बो खाराईंदो हलियुसि, कराची कैंट स्टेशन जे लाथईंसि। वरी उतों पियो माण्हुनि खे चवे यार मां मके वेंदुसि, मदीने। हाजी सगुरा वञनि पिया, उन्हनि जो सामान रखी टांगे ते, उन्हनि हाजिन चइसि मदीनतुल हुजाज तोखे असीं पहुचायूं था, अॻिते अल्लाह मालिक थई। पोइ मदीनतुल हुजाज जी पहुतो। हाणे जहाज़ में कीअं वेहे, पोइ इहे कूली थींदा आहिनि, उन कूलीअ खे चई त या वर्दी मूंखे ॾे, हाजिन जो सामान जहाज़ में मां थो रखां, पैसा तूं वठी। कूलीअ जो भेणा वाह जो कमु थी वियो, पंहिंजी वर्दी लाइ हिनखे ग्वाले खे ॾिनई, पाण कुर्सीअ ते टंग टंग ते चाढ़े ऑफिसर थी वेही रहियो, हाजिन जो सामान हिन ग्वाले जहाज़ में रखियो। जंहिं महिल सॼो सामान पूरो थी वियो त उहा कूली वारी वर्दी लाहे ॿिए कूलीअ खे ॾिनई, पंहिंजी गोॾ जी कमीज़ पाए अंदरि ई वेही रही। छो त पुछा थींदी आहे गेट ते पासपोर्ट जी, टिकेट जी, ही गेट खां अंदरि हलियो वियो। जहाज़ हलियो, हिन वटि रुपयो बि खीसे में कोन्हेसि, न पासपोर्ट न शनाख्ती कार्ड। ख़ुशीअ में करमल जहाज़ जे कड़े कमरे में, करमल कड़े कमरे में हिकिड़े हाजी साहब सां दोस्ती थी वियसि। पोइ हुनखे चई यार जनमल जिद्दो पहुचे त मूंखे ॿुधाइजांइ। राति जो 3 बजे जिद्दे जूं बतियूं ॿरनि पयूं। हुन हाजी साहब चयोसि इंशाअल्लाह फजर जी निमाज़ असां जिद्दे पढ़ंदासीं, इहे जिद्दे जूं बतियूं हन। जीअं जो हाजी साहब ईअं चयोसि त हुन ग्वाले जहाज़ मां विच समुंड में टप ॾिनो। अरे ही छा थी वियो, हुन कंहिंखे ॿुधायो बि कोन, त मतां सम्झनि त हिन धिको ॾिनो आहे। बसि हू माठ रहियो, जहाज़ वञी जिद्दे पहुतो। 8 ॾींहं त हाजी साहब उते रहंदा, हुननि जा चेकअप थींदा, तफ्तीश थींदी। हाणे त रुगो 3 कलाक जिद्दे एयरपोर्ट ते बीह हूंदा त अरबनि खे गारियूं पिया त रहम कोन थो अचे। अॻे 2-2 साल 3-3 साल लॻी वेंदा हज जे सफ़र। हज़रत साईं ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ा हाजी साहब आया दुआ जे लाइ। साईं दुआ घुरो असां हज। पोइ हाजी साहब चए थो असां मके पहुतासीं, मके खां मदीनो, मदीने में वरी मके आयासीं, 6 महीना लॻी विया। हज थी वियो। हज खां बाद मां बैतुल्ला जो तवाफ पियो कयां, ॾिसां त हिकिड़ो हाजी साहब जुब्बो पातो पियो आहे, अरबन वारो इहो ॻाढ़ो रुमाल, मथे में नोग पातल। अञा जो घूरे ॾिसां त हो ग्वालो जंहिं समुंड में टप ॾिनो हो। अरे तूं हिते कीअं पहुते, असां त सम्झोसीं त तूं मरी वएं, मच्छूं तोखे खाई वयूं। तवाफ कयोसीं, पोइ मूंखे बाह मूं पकड़े हुन ग्वाले जी हलिया त मां तोखे पंहिंजी कहाणी ॿुधायां। पोइ हाजी साहब चए थो असां मके बैतुल्ला मां निकितासीं, गाॾी बीठी, गाॾी में वेठासीं।
गेटनि मां ईअं घुमंदा घुमंदा ॾिठोसीं त हिकिड़ो बंगलो आहे, हुनजो गेट खुलियो, गाॾी अंदरि बंगले में सोफ़ा सेट पलंग पिया आहिनि, यकदमि पाणी अची वियो, फ्रूट लॻी विया, मानी लॻी वई, चांहि पीतीसीं। मां हैरान थी वियुसि, 6 महीने में ॼण हितां जो रहाकू थी। मानी खां बाद मां चयोमांसि पंहिंजी कार गुज़ारी त ॿुधा। उन ग्वाले चयो त अलाह जे घर जी मोहबत हुई, न पैसो न पाई न पासपोर्ट न शनाख्ती कार्ड। 3 ॾींहं लाहौर जे स्टेशन ते बि धिका खाधमि। हिकिड़े टीटी खे रहम अची वियो, उन बिना किराए जे अचे कराची कैंट स्टेशन पहुचायो। उतां हाजी टांगे ते वञनि पिया, उन्हनि जो सामान खणी टांगे ते रखियुमि। उन्हनि खे रहम अची वियो, उन्हनि बिना किराए जे अचे मदीनतुल हुजाज पहुचायो। उतां कूलीअ जी वर्दी पातमि, हाजिन जो सामान जहाज़ में रखियुमि। पछाड़ीअ में उहा वर्दी कूलीअ खे मोटाए ॾिनमि, गोॾ ऐं कमीज़ पाए अंदरि ई वेही रहियुसि। पोइ तोखे चवां पियो त जिदो अचे त मूंखे ॿुधाइजांइ। तो चयो इहे जिद जूं बतियूं आहिनि, सुबुह जो पहुचंदासीं। मां दिलि में सोचियो त मूं वटि का शइ कान्हे, का न टिकेट न पासपोर्ट न शनाख्ती कार्ड। जहाज़ मां लहण ई कोन ॾींदा, उतो ई वरी साॻो कराची मोटाईंदा। पोइ दिलि में चयुमि त इन ज़िंदगी खां मके ऐं बैतुल्ला जी मोहबत में मौत भलो आहे। जेकर ज़िंदा हूंदुसि त बैतुल्ला खे ॾिसंदुसि, न त इन सफ़र में मौत भलो आहे। चई हाजी साहब पोइ समुंड में ट्रिप ॾिनुमि, पोइ ख़बर कान पई। समुंड जे छोलनि लोड़े लोड़े अचे किनारे ते पहुचायो। 3 ॾींहं 3 रातियूं उते पियोसि पियो, पाणी निकितो मुंहिंजे पेट मां। होश आयो, पोइ समुंड जो किनारो वरितुमि, लोह जी गिरिल लॻल हुई। ॾिठुमि त हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो हमराह ढगी पियो ॾोहे, हथ में लठो हुजेसि, उनजी घरवारी खे हथ में गिलास हुजे। ढगी पिया ज़ाल मुड़ुस ॾोहनि। अधु गिलास ॾुधऊं त ढगीअ इट हयनि, अधु गिलास हारजी वियुनि। मां इशारो कयो मान त मां ॾोहो आहियां, दर खोलियो त मां तव्हांखे ढगी ॾुही। पोइ हुननि दर जो खोलियो, मां जो ढगीअ जे पुठीअ ते हथु लाथुमि त ढगी बि सम्झी वई त को जवान पहुची वियो आहे। बसि बीह रही, बिना वंग जे वॾी चोरी खीर जी ॾुही ॾिनी। ॾाढो ख़ुशि थिया। उहो जहाज़ जो ऑफिसर उनजी घरवारी। हुननि चयो अलाह असांजी मदद कई आहे, हुननि खे रब पुटड़ो ॾिनो। अॻे सरकारी खीर कोन हूंदा। पोइ उन माईअ पंहिंजे पीउ वटि ढगी घुराई। चई 15-20 ॾींहं मां हुन ढगी जी ख़िदमत कयमि। हू बि ॾाढो ख़ुशि थिया। उन ऑफिसर मुंहिंजो पासपोर्ट बि ठारायो, शनाख्ती कार्ड बि ठारायईं। मां चयोमांसि यार इन्हनि ढगियुनि खे त छॾे, मां हिते आयो आहियां, महिरबानी कर मूंखे मके पहुचा, मदीने पहुचा। उन ऑफिसर चयो घबरा न, तोखे कानून सां हुते पहुचाईंदासीं। पोइ उन माईअ जे पीउ जो वाड़ो हुयो मके में। माई पंहिंजे पीउ खे चयो बाबा असां वटि हिकिड़ो ॾोहो आयो आहे, वॾो तजुर्बो अथसि, ॾाढो ढगीअ जी ख़िदमत थो करे, पाण बि खीर थो पीए, असां बि पियूं था, बचिड़ो बि खीर पी ड्रॉ थो करे। त उन पीउ चयसि पुट इन ग्वाले खे हेॾे मोकिलियो, तव्हां ॾे हिते खीर पहुचाईंदासीं। चइबो मुंहिंजे लाइ गाॾी आई, गाॾी खणी वञी मके पहुचायूं, वरी उते बि ढगियूं साम्हूं। अचे ढगियुनि जी ख़िदमत कयमि, हमराह खे वॾो नफ़ो थियो, मां तजुर्बेकार। मां चयोमांसि यार मां त इहे ढगियूं लाहौर में छॾी आयो आहियां, महिरबानी कर मूंखे अलाह जे घर पहुचा, मूंखे मदीने पहुचा। चई अदा घबरा न, इहो बंगलो उन जो आहे, इन जी चाबी मुंहिंजे हवाले आहे, हीअ गाॾी बि उन सेठ जी आहे, इन जी चाबी बि मूं वटि आहे। चई हाणे जंहिं वक़्त में तुंहिंजी दिलि चाहे वञी बैतुल्ला जी ज़ियारत कर, बैतुल्ला जो तवाफ़ कर। मौलाना मोहम्मद इदरीस रहमतुल्लाह अलैह फरमायो काश इन ग्वाले जे जेतिरी मोहब्बत असांजे दिलि में हुजे हा त रब ज़रूर मके मदीने पहुचाए। मोहब्बत हूंदी त इंशाअल्लाह बिना पैसे जे पहुचंदासीं।